सठमेल जे नुसरत केनाल सदावाह मां निकिरंदड़ फौजी सेठारकी माइनर नुसरत केनाल में पाणी हुअण बावजूद गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां बंदि पियल आहे। आबादगार तोड़े हारी पाण मुरादो हज़ारें रुपयनि जो डीज़ल ख़र्च करे ज़मीनूं आबाद करण ते मजबूर आहिनि। आबादगारनि कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे चयो त सदावाह में पाणी हुअण बावजूद फौजी सेठारकी जे आबादगारनि खे पाणी न ॾिनो वञे पियो, जॾहिं त नुसरत केनाल मां निकिरंदड़ बाक़ी शाखुनि खे पाणी ॾिनो वियो आहे। उन ई हवाले सां आबादगारनि कोशिश डिजिटल सां वधीक पंहिंजा वीचार कुझु हिन रीत वंडिया। अस्सलाम वालेकुम दोस्तो, जीअं त तव्हांखे ख़बर आहे साईं, हिकु त ई केनालनि वारो मसइलो हले थो जो 6 केनालनि वारो दरिया सिंध में कढनि पिया। दरिया में पहिरियां पाणी काफ़ी कम आहे, वरी इहे केनाल अगरि निकिरंदा त इहे काफ़ी वॾा मसइला थी वेंदा, सिंध जे लाइ इलाही मसइला पैदा थी वेंदा। पाणी माना वॾी शइ आहे असांजे लाइ, सिंध जे लाइ पाणी माना जीअं इंसान खे दिलि हूंदो आहे, दिलि जे मेन मसइलो माना दिलि हो, अगरि दिलि इंसान जो बीही वेंदो आहे त इंसान को कम जो न आहे। हीअ सिंध दरिया सिंध बि असांजे लाइ ईअं आहे, अगरि हीअ दरिया बीही वियो त जो सभु सिंध माना मरी वियो सॼो सिंध। इन हिसाब सां हाणे त असां त पंहिंजे परेशानी में हिते सेठारकी जेके शाख वारा जेके मसइला हलनि था, काफ़ी अरसे खां पाणी थोरो घणो पहिरियां हूंदो हो, हाणे इहो बि काफ़ी ॾींहं खां इहो पाणी बंदि थी वियो, सफ़ा शाख सुकी वियो आहे। असां एतिरो परेशान आहियूं। चलो कणक जो फसल हो, थोरो घणो कुझु ट्यूबवेलनि ते कुझु हेॾा गुज़ारो करे माना इनखे तयारु कयासीं, लेकिन इहो बि माना एवरेज काफ़ी घटि आयो। जेको एवरेज अचिणो हो उहो एवरेज कम पाणी जे करे माना घटि आयो। वरी हाणे चलो जेको तयारु कयासीं थोरो घणो कुझु सेठनि जा के ॾींदासीं, जेको वरितासीं खाद वग़ैरह जेका इन जो सिस्टम आहे, ऐं ॿियो थोरो घणो जेको खाइण जे लाइ रखंदासीं। हाणे जेकर पाणी अगरि न ईंदो त लाज़मी इहो माना खपाए, वरी माना तेल वठी वरी माना माल जे लाइ को गाह वग़ैरह माना माण्हू काहींदो। हाणे बराए महिरबानी करे इहो सेठारकी वारो छा महिरबानी करे इहो हलाए। ॿिए पासे सदावाह ॿिए साइडनि ते पाणी आहे, लेकिन हिनखे हरूभरू को ग़ैर क़ानूनी नमूने बंदि करे छॾिया आहिनि। माना असांखे हींअर काफ़ी परेशानी आहे पाणी जो। इहे अगरि महिरबानी करे खुली वञे पाणी, चलो एतिरो थी वञे, माल जे लाइ गाह पटु थी वञे, माल मवेशी जेको ॿार असांजे मालनि ते गुज़ारो, फसल ते ठुप न आहे। फसल जेको हाल हले थो फुटी वारो जेको थियो त उहो थी वियो, वरी हाणे कणकनि जो हाणे फुटी ॿियो आसरो त माना कोन्हे एतिरो। हाणे एतिरो थी वञे, चलो गाह वग़ैरह माण्हू काहे, ऐं माल जे लाइ तक़रीबन इहो गाह पठो थी वञे, इहो वॾी माना शइ आहे। अर्ज़ु इहो आहे त असांजो अपील आहे, हीअ असांजा पाणी बंदि करे, शाख सॼो बंदि आहे, ॿिया शाखूं वॾा जेके आहिनि सभु वहनि था। असांजा ग़रीबनि जा शाखूं बंदि लॻा पिया आहिनि, असांजो गाह पटा सभु सुकी विया। हीअ माल साधारण हुन पाणी जे लाइ सिकनि था, एतिरो बि डुक नथो शाख में अची सघे। महिरबानी कयो वञे, असांजो वधे खे चवां इहो अपील ॿुधी ऐं असांजे शाख जो पाणी जो बंदोबस्तु कयो वञे, असांजे शाख जो पाणी जो बंदोबस्तु कयो वञे। अस्सलाम वालेकुम। जीअं त ही सभ खां पहिरियां त पाणी जो वॾो मसइलो सिंध में हले पियो, तव्हांखे बि ख़बर आहे, रोज़ मीडिया ते ॾिसंदा हूंदव। मेन मसइलो जेको आहे 6 केनाल जेके निकिरनि पिया सिंधू मां, उन खां अलावा ॿियो मसइलो इहो आहे त जेको हींअर शॉर्टेज हले थो पाणी जो, ॿियनि पासे ॾिसंदव त जेको असांजो सदावाह आहे 60 मेल वारो, उन ते ॿियनि शाखनि में पाणी हले पियो, पर असांजी जेका हीअ फौजी सेठारकी शाख आहे, हिन में तक़रीबन महीनो थी वियो आहे पाणी जी किल्लत आहे। हाणे हींअर जेको आहे तक़रीबन 15 खां 20 ॾींहं गुज़री चुका आहिनि, हीअ फसल कटिजी वियो आहे पंहिंजो कणिक जो। उन खां बावजूद बि तव्हां ॾिसी सघो था असांजूं ज़मीनूं बिल्कुलु सुकल आहिनि, न हिन में असां गाह पोखे था सघूं। वणनि खां त असां उहो ई बसि कई आहे, वण त असांखे माना आसरो ई न आहे, पर जेको आहे घटि में घटि एतिरो त हुजे जेको आहे माल जे लाइ असां गाह त करे सघूं। इन जे करे असांजो जेको असां चवणु चाहियूं था त जेको बि पाणी आहे, मसलन 40% आहे, 30% आहे, उन मां जेतिरो बि असांजी शाख में हिसो आहे, असांखे ओतिरो पाणी त ॾिनो वञे न, जीअं असां पंहिंजे गाह त काहे सघूं, एतिरो त करे सघनि था न। बाक़ी जेको आहे पंहिंजो चई सघूं था त वॾो मसइलो आहे केनालनि वारो, उन में हर फोरम ते असां गॾु आहियूं, हर जॻह ते गॾु आहियूं, पर हींअर जेको मसइलो आहे इन में थोरो घणो पाणी असांखे ॾिनो वञे त जीअं असां गाह जो एतिरो त करे सघूं। दोस्तो, जीअं त ॾिसो पिया हिन वक़्तु जेके केनालनि जा चकर हली रहिया आहिनि, ऐं केनालनि वारो चकर जे केनाल कढिया था वञनि, इहा त ॻाल्हि बात जी आहे, इहो त मसइलो इशू आहे असां लाइ। पर हिन वक़्तु असांजे सिंध में जेका पाणी जी ॾाढी बहिरान आहे,
तमामु असांखे तकलीफ़ आहे ऐं फसलनि जो रेट न हुजण जे करे DAP वग़ैरह असांखे महांगा मिलिया आहिनि, फसलनि जा ख़र्च सभु असांखे महांगा मिलिया आहिनि। असां सख़्तु परेशान आहियूं। हींअर जेके असांखे 2-टे दाणा बचिया आहिनि उहे बि असां डीज़ल वग़ैरह ते इस्तेमालु कयूं या माल ते उहे ख़र्च कयूं। हिन वक़्तु असांजो माल बि बुख मरे पियो, उञ मरे पियो, पाणी न आहे। तव्हां ॾिसो पिया जी हालात आहिनि। तक़रीबन घणा शाखूं जेके आहिनि उहे हलनि पिया। सेठारकी फौजी शाख में बिल्कुलु 2 महीना जीअं असांजो जनवरी खां पोइ पाणी बंदि थियो आहे, दुबारा सेठारकी शाख में पाणी बिल्कुलु न आयो आहे। ऐं सिंध में जेके बि वसाइल आहिनि ज़रात आहे ऐं उन खां अलावा जेके ॿिया आहिनि ऐं सिंध जो कोयलो आहे, गैस आहे, उहे बि ॿियनि सूबनि में ट्रांसफ़र कयो थो वञे। हिन वक़्तु सिंध खे माना धिकियो थो वञे, हुनखे माना तमामु तकलीफ़ ॾिनो थो वञे ताकी हे माण्हू ग़रीब वीचारा जेके बि कमाइनि पिया कुझु बि कंदा हिननि खे ख़तमु कयो वञे, हिननि खे कमज़ोर कयो वञे। और बिल्कुलु असां सां नाइंसाफ़ी आहे, ज़ुल्म आहे। असां इहो रिक्वेस्ट कंदासूं बराए महिरबानी सेठारकी फौजी शाह खे पाणी ॾिनो वञे। गवर्नमेंट सॼे वाइरनि खे दोस्तनि खे अपील आहे, असांजा माइनरूं बंदि करे विया आहिनि। पाणी जो ॾाढो बहिरान थी चुको आहे। असां वटि ग़रीबनि वटि का बि पाणी जो सफ़ा बहिरान थी चुको आहे। अलाह तव्हांखे नेकी ॾे। घणाई अमीरनि जा माइनरूं हली चुका आहिनि। असांजो ग़रीबनि वटि का शइ इम्कान न आहे पाणी जो। असांजा जेके कणकूं आहिनि असां उन्हनि खे रेट अॼुकल्ह आहे ई कोन। असांजो ग़रीबनि जो केरु ॿुधे ई कोन थो। असांजा ट्यूबवेलनि जा पाणी आहिनि, फसल माड़ी त थी चुका, गंज कयासीं, कुझु बि इम्कान न आहे। अलाह तव्हांखे नेकी ॾे। असांजो गाह माल पठवनि, गाह जे लाइ असां तंग थी चुका आहियूं। एतिरो बि असांजा हाणे ट्यूबवेलूं हलायूं था, जेब जा 4 रुपया ख़र्च था कयूं, असांजो फसल खे रेट न आहे। कैमरामैन टीम सां गॾु दोस्तली महर, कोशिश डिजिटल 60 मैल।